असां थिस्सलुनीअनि लाइ पौलुस जो पहिरियों ख़त हे पढ़ी रहिया आहियूं। त हलो अॻिते वधी पहिरें अध्याय जो ॿियो वचन पढ़ूं। असां पंहिंजूं प्रार्थनाउनि में तव्हां खे स्मरण कंदा आहियूं ऐं सदाई तव्हां सभिनीनि जे बारे में परमेश्वर जो शुक्र कंदा आहियूं। जेके बि कलीसियाऊं पौलुस स्थापित कयूं हुयूं, हुननि सभिनीनि लाइ उहो प्रार्थना कंदो हुयो। पौलुस जे प्रार्थना जी पर्ची ॾाढी लंबी हुई ऐं हुननि माण्हुनि जी खोज करणु जंहिंजा नाला पर्चीअ में हुया हिकु रुचिकारक अभ्यास थींदो। तव्हां हे ॾिसी अचंभे में पइजी वेंदव त केॾनि ई कलीसियाऊं शख़्सनि ऐं गठनि लाइ पौलुस प्रार्थना कंदो हुयो। सदाई तव्हां सभिनीनि जे बारे में परमेश्वर जो शुक्र कंदा आहियूं। पौलुस हिन कलीसिया लाइ घणनि ई कारणनि जे वजह सां शुक्र मञींदो हुयो। सभिनीनि खां अहम वजह हे हुई त उहे हिकु मिसाल हुया। हे हिकु आदर्श कलीसिया हुई। अॻिते जो 3 वचन इहो बाइबल मां उहो हिकु अद्भुत वचन आहे ऐं हे हुन नमूने जो अनुसरण आहे जेको पौलुस जे हर लेख में पायो वेंदो आहे। उहो 3 हिन अंक या त्रैकीय ते ज़ोर ॾिए थो। थिस्सलुनीअनि जो पहिरियों ख़त जो पहिरियों अध्याय ऐं 3 वचन। ऐं पंहिंजे परमेश्वर ऐं पिता जे साम्हूं तव्हांजे विश्वास जो कमु ऐं प्रेम जो परिश्रम ऐं असांजे प्रभु यीशु मसीह में आशा जी धीरता जो लगातार स्मरण कंदा आहियूं। लगातार स्मरण कंदा आहियूं। छा जो? पहिरियों तव्हांजे विश्वास जो कमु, ॿियो प्रेम जो परिश्रम ऐं टियों असांजे प्रभु यीशु मसीह में आशा जी धीरता जो। हे वचन शास्त्र जो हिकिड़ो अहम वचन आहे ऐं हिन जी माना में धन आहे। पौलुस हिते हुननि 3 मसीही अनुग्रहनि जो संबंध थो ॾेखारे: विश्वास ऐं प्रेम ऐं आशा। पहिरें कुरिन्थियो जे ख़त में बि उहो हिन 3 अनुग्रहनि खे गॾु आणे थो। अचो त कुरिन्थियो जो पहिरें पत्र जे 13 अध्याय जो 13 वचन पढ़ूं। पर हाणे विश्वास, आशा, प्रेम हे 3 स्थाई आहिनि, पर हिननि में सभिनीनि खां वॾो प्रेम आहे। हिकिड़े वैज्ञानिक जंहिं अंतरिक्ष जे हिकिड़े भाग लाइ सुरक्षा जे गरम कवच जी रूपरेखा बणाई हुई, हिननि ॻाल्हियुनि ते ध्यानु ॾिनई। पहिरीं, अंतरिक्ष 3 जो समूह आहे। असांजो अंतरिक्ष वक़्तु, आकाश या खुली जाइ ऐं भौतिक शयुनि सां ठहियलु आहे। छा तव्हां चोथों छा आहे हे ॿुधाए सघो था? मां त नथो चई सघां। ॿी ॻाल्हि, वक़्तु बि 3 जो समूह आहे: भूतकाल, वर्तमान काल ऐं भविष्य काल। टी ॻाल्हि, खुली जाइ हे लंबाई, चौड़ाई ऐं ऊचाई हिननि में विभाजित आहे। मापण जो चौथो पहलू त शायदि ई कोन्हे। तव्हां ऐं मां जेके विश्व में या अंतरिक्ष में रहंदा आहियूं, हुन ते त्रिक जो छाप आहे। रुचीअ जी ॻाल्हि आहे त परमेश्वर जो वचन बि साॻी ई ॻाल्हि कंदो आहे। पौलुस इंसान जे बारे में हुन जे त्रिक हुजण जी ॻाल्हि कंदो आहे। हे असां 5 अध्याय में विस्तार सां ॾिसंदासीं, जिते 23 वचन में लिखियलु आहे: ऐं तव्हांजी आत्मा ऐं प्राण ऐं देह असांजे प्रभु यीशु मसीह जे अचण ताईं पूरा पूरा ऐं निर्दोष सुरक्षित रहनि। हे असांखे ॿुधाए थो त इंसान 3 जो समूह आहे। 3 अंक जी अहमियत ॾेखारींदे अञा रुचीअ जा उदाहरण आहिनि। मिसाल जी तौर ते तव्हां उत्पत्तिअ जी किताब में ध्यानु ॾींदो हूंदो त आदम जे छरो 3 पुटनि जा नाला ॾिनल आहिनि: कैन, हाबेल ऐं शेठ। आदम ऐं हवा इंसानी जातीअ जी शुरूआति कई ऐं शायदि हुननि खे 100 अञा ॿार हूंदा, पर छरो 3 जो ई नालो ॾिनल आहे। हिन वचन में पौलुस असल में मसीही ज़िंदगीअ जे 3 अनुग्रहनि जी ॻाल्हि थो करे।
विश्वास जो कमु इहा भूतकाल जी ॻाल्हि आहे। प्रेम जो परिश्रम हे वर्तमान जो आहे ऐं आशा जी धीरता हे भविष्य जो आहे। हे मसीही विश्वासीअ जो जीवन चरित्र आहे ऐं मसीही ज़िंदगीअ जा स्थाई, अटूट ऐं अनंत लक्षण आहिनि। विश्वास, आशा ऐं प्रेम हे भाववाचक संज्ञाऊं आहिनि। उहे ॼण त हुते किथे मथे आहिनि, पर असां हिते हेठि आहियूं। असां हिननि खे आकाश मां ऐं सिद्धांतनि मां ॿाहिरि कढी ज़िंदगीअ जी असुलियत में कीअं आणूं? असां हुननि खे भावी गुणनि मां निश्चित या सकारात्मक कीअं बणायूं? हिकिड़ो कॉन्ट्रैक्टर हुयो जंहिंखे ॿार वणंदा हुया। हुन हिकु ॾींहुं हिकिड़ो फुटपाथ बणाई ऐं हुन खे मंझंदि ताईं पूरो कयईं। ॿिए ॾींहुं सुबुह जो जॾहिं उहो हुन जाइ ते वियो त हुन ॾिठईं त कुझु ॿारनि हुन फुटपाथ मथां हली पंहिंजे पेरनि जी छाप छॾे विया हुया। कॉन्ट्रैक्टर ॾाढो गुस्सो थियो ऐं ज़ोर सां ॻाल्हाइण लॻो। पासे में बीठल हिकिड़े माण्हूअ हुन खां पुछियो, मूंखे लॻो तोखे ॿार वणंदा आहिनि, तूं हुननि ते प्रेम कंदो आहीं। कॉन्ट्रैक्टर चयईं, मां हुननि खे भावी नमूने प्रेम कंदो आहियां, निश्चित या सकारात्मक नमूने न। त सवाल हे आहे त हिननि अखरनि खे निश्चित कीअं बणायो वञे? पौलुस हे टे अखर कंहिं ख़ूबसूरत नंढे द्वीप खां किथां खणी सिधो हेठि चमड़े जे जूते में खणी थो अचे। हुननि खे हेठि जिते चमड़े जो जूतो रस्ते सां मिले थो हुते थो खणी अचे, असांजे ॻोठ में खणी थो अचे। उहो हुन लाश घर जे ज़मीन मां कढी हुननि भावी गुणनि खे दहित थो करे। ध्यानु ॾियो त उहो हे कीअं थो करे। उहो थसलुनिका जे विश्वासियुनि जी ज़िंदगीअ जी प्रशंसा कंदे हे टे पद ॿुधाए थो। विश्वास जो कमु, प्रेम जो परिश्रम, आशा जी धीरता। तव्हां कीअं मूर्तियुनि खां परमेश्वर जे तरफ़ फिरी वियो? हे विश्वास जो कमु आहे ताकी ज़िंदा ऐं सचे परमेश्वर जी सेवा कयो। हे प्रेम जो परिश्रम आहे ऐं हुन जे पुट जो स्वर्ग तां अचण जो इंतज़ारु कंदा रहियो। हे आशा जी धीरता आहे। विश्वास जो कमु हे हिकिड़ो अजीब भाव या वीचार आहे, छो त एफिसियों जे ॿिए अध्याय जे 8 ऐं 9 वचन में असां पढ़ियो, छो त विश्वास जे द्वारा अनुग्रह ई सां तव्हांजो उद्धार थियो आहे ऐं हे तव्हांजे तरफ़ां न वरन परमेश्वर जो दान आहे ऐं न कर्मनि जे वजह सां, हीअं न थिए त कोई घमंड करे। तॾहिं बि हिते हुन खे विश्वास जो कमु सॾायो वियो आहे। मूंखे लॻे थो त पौलुस हे साफ़ ॿुधाए रहियो आहे त उहो ऐं याकूब हिक ॿिए जी ॻाल्हि जो खंडन कोन करे रहिया आहिनि। याकूब पंहिंजी किताब जे ॿिए अध्याय ऐं 18 वचन में लिखे थो, वरन कोई चई सघे थो तोखे विश्वास आहे ऐं मां कर्म कयां थो। तूं पंहिंजो विश्वास मूंखे कर्मनि बिना त ॾेखार ऐं मां पंहिंजो विश्वास पंहिंजे कर्मनि जे द्वारा तोखे ॾेखारींदुसि। हे आहे विश्वास जो कमु। हे उहो तरीक़ो आहे जंहिंसां ॿियनि लाइ विश्वास जो प्रदर्शन कयो वेंदो आहे। याकूब जो ऐं पौलुस जो लेख हिक ॿिए जो खंडन बिल्कुलु कोन करे रहियो आहे, जीअं कोई माण्हू चई रहिया आहिनि, छो त उहे ॿई साॻी ई ॻाल्हि लिखी रहिया आहिनि। विश्वास हे इंसान जे प्राण जो परमेश्वर जे वचन जे तरफ़ हिकु प्रतिक्रिया आहे। जॾहिं कोई माण्हू परमेश्वर जे वचन जे तरफ़ हिकु प्रतिक्रिया व्यक्त करे थो, तॾहिं उहो विश्वास सां हले थो। पौलुस ॿिए कुरिन्थियों जे 5 अध्याय ऐं 7 वचन में चवे थो, छो त असां रूप खे ॾिसी करे न पर विश्वास सां हलंदा आहियूं। प्रभु ईशूअ बि साॻी ई ॻाल्हि चई। यूहन्ना 6:28 ऐं 29 वचन में असां उहो पढ़ंदासीं। हुननि हुन खे चयो, परमेश्वर जो कमु करण लाइ असां छा कयूं?
यीशुअ हुननि खे जवाबु ॾिनो, परमेश्वर जो कमु हे आहे त तव्हां हुन ते जंहिंखे हुन मोकिलियो आहे विश्वास कयो। यीशुअ हे कोन चयो त तव्हां परमेश्वर वटि पंहिंजे कमनि सां अची सघो था, पर हे चयो त तव्हांखे परमेश्वर वटि विश्वास सां अचणु खपे। पोइ उहो विश्वास जेको ज़िंदा आहे पाण खे प्रकाश में आणींदो ऐं पाण खे हुन ज़िंदगीअ में प्रगट कंदो जेकी जग जी रही आहे। चेलनि जे ज़िंदगीअ में हे सुठी मिसाल आहे जेके लूका जे 5 अध्याय जे 4 ऐं 5 वचन में अभिलेख कयो वियो आहे। प्रभु ईशुअ शमौन पतरस खे चयो, गहरे में वठी हल ऐं मच्छियूं पकड़ण जे लाइ पंहिंजा जाल विझ। शमौन हुन खे जवाबु ॾिनो, हे स्वामी, असां सॼी राति महिनत कई ऐं कुझु न पकड़ियो, त बि तव्हांजे चवण सां जाल विझंदुसि। पहिरियों शमौन असुलियत जो वचन चवे थो, उहो सच ॿुधाए थो जेको छिपियल कोन्हे। असां सॼी राति मच्छियूं पकड़ण जी कोशिश कई। असां समुंड खे ॼाणींदा आहियूं ऐं वापसि हुते वञण जो फ़ाइदो कोन्हे। पर पोइ अॻिते पतरस छा थो चवे, हुन ते ध्यानु ॾियो, त बि तव्हांजे चवण सां जाल विझंदुसि। उहो चवे थो त उहो वापसि वेंदो। मुंहिंजा दोस्त, हे विश्वास जो कमु आहे। विश्वासी हूंदे असांखे हे ॼाणणु ऐं सम्झणु खपे त विश्वास जे कम जो मतिलबु आहे परमेश्वर जे वचन जे फलस्वरूप कमु करणु। परमेश्वर जो कमु छा आहे? उहो आहे ईशू मसीह मथां विश्वास करणु। यूहन्ना जे 6 अध्याय जे 19 वचन में असां पढ़ियो हुयो त प्रभु ईश्वर हीअं ई चयो हुयो, जॾहिं तव्हां परमेश्वर जे वचन जे चवण अनुसार हलंदव त तव्हांजो विश्वास दुनिया खे स्पष्ट रूप सां प्रगट थींदो। उहो विश्वास जो कमु आहे। कैन ऐं हाबिल जे ज़िंदगीअ मां बि असांखे साॻी ई मिसाल मिले थी। कैन छा ग़लति कयो? प्राकृतिक रूप सां उहो पापी हुयो, पर उहो पंहिंजे चुनण ऐं बर्ताव सां बि पापी हुयो। इब्रानियो जे 11 अध्याय ऐं 4 वचन में असांखे ॿुधायो वियो आहे, विश्वास ही सां हाबिल कैन खां उत्तम बलिदान परमेश्वर जे लाइ चढ़ाई ऐं हुन ई जे द्वारा हुन खे धर्मी थियण जी गवाही बि ॾिनी वई। कीअं? आतवार जे कलीसिया जे स्कूल में सुठो छोकिरो थी? न, बिल्कुलु न। कैन वांगुरु हाबिल बि पापी हुयो, पर हुन परमेश्वर जे वचन अनुसार कयो ऐं हुन परमेश्वर में विश्वास कयो। जॾहिं हुन हीअं कयो त उहो बची वियो। हुन सही बलिदान आणे पंहिंजो विश्वास प्रकाश में आंदो। विश्वास हे विश्वासीअ ऐं परमेश्वर विच हिकिड़ो रिश्तो आहे। विश्वास हुन जो वचन तव्हांखे ॿुधाईंदो आहे, तव्हांजे दिलि ताईं आणींदो आहे ऐं तव्हां हुन जे अनुसार कंदा आहियो। परिवर्तित थियण हे ई आहे। परमेश्वर ते विश्वास करणु हे परिवर्तित थियणु आहे। हे थेसलुनीकीअ मूर्तियुनि खां मुरी परमेश्वर जे तरफ़ फिरिया। पौलुस थेसलुनीका में वञी हीअं कोन चयो, मूंखे लॻे थो त मूर्तियुनि जी आराधना करणु तव्हां लाइ बराबरि कोन्हे। हे करणु हिकु गंभीर ऐं भयानक ॻाल्हि आहे। जॾहिं उहो हुते वियो, हुन मसीह जो प्रचार कयो। मूर्ति पूजा जे तरफ़ उहे अरुचिकर कोन हुया, पर जॾहिं हुननि पौलुस खे मसीह पेश कंदे ॿुधियो त हुननि परमेश्वर ते विश्वास कयो ऐं परमेश्वर जे तरफ़ मुड़ी विया। जॾहिं हुननि हीअं कयो त उहे पंहिंजे पाण ई मूर्तियुनि खां मुंहुं फेराइण लॻा। माण्हू घणाई दफ़े मूंखे चवंदा आहिनि, तूं मूंखे परिवर्तित कयो। मां कंहिंखे परिवर्तित कोन कयो आहे।
मां हीअं करे ई कोन सघां थो। हिकिड़े माण्हूअ मूंखे चयो, तूं मूंखे घणाई साल पहिरियों बचाए छॾियो ऐं मां तोखे कॾहिं बि कोन विसरंदुसि। मां जवाबु ॾिनो, हे सुठी ॻाल्हि आहे त तूं मूंखे यादि रखंदे, पर मां तोखे कोन बचायो। मां छड़ो परमेश्वर जो वचन पेश कयो। तूं परमेश्वर जे वचन ते विश्वास कयो ऐं परमेश्वर जे आत्मा तो में कमु कयो। हे सच में अद्भुत आहे मुंहिंजा दोस्त। पौलुस थिस्सलुनीअन जे विश्वास जे कम खे बि हमेशह यादि कोन कंदो हुयो, पर हुन जे प्रेम जे परिश्रम खे बि। हाणे प्रेम जो परिश्रम छा आहे? परमेश्वर प्रेम सां उद्धार कोन ॾींदो आहे, उहो अनुग्रह सां उद्धार ॾींदो आहे, जेको प्रेम जो अभिनय आहे। परिश्रम ऐं प्रेम शायदि गॾु कोन समाईंदा आहिनि, पर प्रेम परिश्रम कंदो ऐं जॾहिं उहो कंदो त उहो परिश्रम कोन लॻंदो। मां हुन नंढी छोकिरीअ जी मिसाल दोहिरायां थो, जेका हिकिड़े भारी किके खे झले हली रही आहे। गुज़रंदे हिकिड़ो माण्हू हुन खां पुछे थो, छा हे ॿारु तुंहिंजे लाइ गौरव कोन्हे? हुन नंढी छोकिरीअ जवाबु ॾिनई, अरे न, हे त मुंहिंजो भाउ आहे। प्यार दुनिया में ॾाढो फ़र्क़ु आणींदो आहे, बदिलाव आणींदो आहे। परिश्रम जॾहिं प्रेम जो हूंदो आहे त उहो परिश्रम कोन रहंदो आहे। यूहन्ना जे 14 अध्याय जे 15 वचन में प्रभु ईश्वर हिकदमि सिधो चयो, अगरि तव्हां मूंसां प्रेम रखंदा आहियो त मुंहिंजी आज्ञाउनि खे मञींदव। अगरि तव्हां हुन ते प्रेम कोन कंदा आहियो त तव्हांखे हुन जूं आज्ञाऊं मञणु ऐं हुन जे अनुसार हलणु हिकिड़ी कष्ट भरी ऐं थक भरी ऐं उबाऊ ॻाल्हि लॻंदी। तव्हांजे परिश्रम जी कोशिश ई बेकार थींदी। रस्तनि तां गुज़रंदे असां सुबुह जो केॾनि माण्हुनि खे कम ते वेंदे ॾिसंदा आहियूं। ध्यानु ॾियण जी ॻाल्हि आहे त को बि ख़ुशि कोन नज़र ईंदो आहे। सभिनीनि जे चहिरे ते हिकिड़े क़िस्म जी गंभीरता हूंदी आहे। उहे चिंतित ऐं व्यस्त हूंदा आहिनि। 100 मां 99 माण्हू हुन कम ते वेंदा नज़र ईंदा आहिनि जेको करणु हुननि खे बिल्कुलु कोन वणंदो आहे। जेको कमु असांखे भाईंदो आहे उहो करणु कहिड़ी अद्भुत ॻाल्हि आहे। तॾहिं उहो प्रेम जो परिश्रम हूंदो आहे। अगरि अॼु प्रभुअ जो कमु करणु तव्हांखे हिकु बोझो थो लॻे त मुंहिंजो विश्वास आहे त प्रभु ईशू तव्हांखे चवंदो, छॾे ॾे भाउ, कोन कर, तूं हिन जी फ़िक्र कोन कर। उहो अहिड़ो कमु नथो चाहे। असांखे हुन ते प्रेम करणु खपे। पोइ जेको कुझु बि असां हुन लाइ कंदासीं उहो प्रेम जो परिश्रम थींदो। हिकिड़े विश्वासी जे ज़िंदगीअ जो इहो हिकिड़ो अहम लक्षण हुजणु घुरिजे। हिकिड़ो परमेश्वर जो महान सेवक D.L. मूडी कम तां पंहिंजे घर मोटियो। हुन जे घर वारनि हुन खे चयो, पंहिंजी ईंदड़ बि सभा रद्द कयो, तव्हां अहिड़ा थकल था लॻो ऐं असांखे ख़बर आहे त तव्हां ॾाढो थकिजी पिया आहियो। हिन ॻाल्हि ते सेवक जी हिकु ख़ूबसूरत प्रतिक्रिया हुई। D.L. मूडीअ चयईं, मां कमु कंदे हुन में थकिजी पियो आहियां, पर कम खां थकियो कोन आहियां ऐं तंग कोन थियो आहियां। मां तव्हांखे ॿुधायां थो दोस्त, परमेश्वर जो कमु कंदे कम में थकियल हुजणु हिकिड़ो अद्भुत अनुभव आहे, पर असांखे परमेश्वर जे कम खां कोन थकिणो आहे। परमेश्वर जे तरफ़ प्रेम आज्ञाकारी थियण सां प्रगट थींदो आहे। हिकिड़ो समर्पित मसीही हुजण जी ॻाल्हियूं ॿुधी ॿुधी मां उबजी वियो आहियां। अगरि तव्हांखे समर्पित थियण जो दावो करणो ई आहे त मुंहिंजा भाउर इहो साबित करे ॾेखारियो। पंहिंजे प्रेम सां साबित कयो, जेको पाण खे परमेश्वर जे तरफ़ आज्ञाकारी थियण में प्रगट कंदो आहे। टी ॻाल्हि जंहिंजे करे थिस्सलुनीअन जी विश्वासियुनि जी पौलुस तारीफ़ करे थो, आशा जी धीरता इहा आहे। मूर्तियुनि खां मुरी परमेश्वर जे तरफ़ फिरी हुन ज़िंदा ऐं सचे परमेश्वर जी सेवा करण सां गॾु उहे हुन जे स्वर्गीय पुट जो बि इंतज़ारु करे रहिया हुया। इहा उहा आशा जी धीरता आहे। हर माण्हू
भविष्य जी कुझु आशा रखंदे जीअंदो आहे ऐं उहा आशा जेकी बि आहे हुन माण्हूअ खे संभालींदी आहे, जीवित रखंदी आहे। सदियुनि खां हे भाव इंसान प्रकट कयो आहे। मार्टिन लूथर हिकिड़ो अहिड़ो माण्हू हुयो जंहिंखे 500 साल पहिरियों परमेश्वर पवित्र शास्त्र जी सचाईअ खे वरी सां स्थापित करण लाइ इस्तेमालु कयो। हिन सेवक चई, जेको बि दुनिया में कयो वेंदो आहे सभु आशा द्वारा कयो वेंदो आहे। अहिड़ा अञा कथन कया विया आहिनि। कंहिं लिखियो, वधीकतर इंसान खे आशा ई बनाए रखंदी आहे। ॿिए कंहिं चयो, आशा जहिड़ी ॿी काई बि दवा कोन्हे। न कहिड़ो महान प्रोत्साहन आहे ऐं न ई बहितर सुभाउ जहिड़ो कोई सामर्थ्यशाली टानिक। उहा ज़िंदगी केॾी गौरवी ऐं अद्भुत आहे जेकी हुन ज़िंदा ऐं सचे परमेश्वर जी सेवा करे थी ऐं हुन जे स्वर्गीय पुट जो इंतज़ारु करे थी। इहा हिकिड़ी आसीसित आशा आहे। आम जनता पंहिंजी आशा माण्हुनि में रखंदी आहे, हे सोचींदे त उहो इंसान हुननि जी सभी समस्याउनि जो हल कढंदो ऐं जग में शांती ऐं सफलता आणींदो। इंसान इहो कोन करे सघंदो आहे। अगरि तव्हांजी आशा जग में आहे त तव्हां हुन जे पुठियां भॼी रहिया आहियो, जेकी ख़ुशी तव्हांजे हथ मां बाफ़ वांगुरु उॾामी वेंदी। परमेश्वर इंसान खे पापी हुजण जे करे ईडन जे बाग़ मां कढी छॾियईं ऐं हुन ॾींहं खां उहो पंहिंजो ई बाग़ बनाए रहियो आहे। घणाई साल लेखियल कलीसिया खे लॻो त उहा स्वर्ग जो राज ॿधी रही आहे, पर उहा हीअं कोन करे रही हुई। परमेश्वर जो असांखे शुक्र मञणु खपे त हुन असांखे हमेशह लाइ पाप में कोन रहणु ॾिनो। हर सदी अहिड़े वक़्त ते अचे थी जॾहिं उहा पाण खे महान संकट में पाए थी ऐं चवे थी, कीअं बि असां पंहिंजो रस्तो कढी छॾंदासीं। जर्मनीअ जे हिकिड़े महान सम्राट चयो, जेके वक़्त में मां जी रहियो आहियां उहो हिकिड़ो शोरगुल ऐं खलबलीअ जो वक़्तु आहे। मुंहिंजी आशा त परमेश्वर में आहे। अॼु तव्हांजी आशा छा आहे? छा तव्हांजी आशा कंहिं राजनीतिक गठ में आहे या कहिड़ी इंसानी स्थापित संस्था में आहे? परमेश्वर हुन मथां रहम करे जंहिंजी आशा अहिड़े कंहिं दुर्बल संस्था मथां रखियल आहे जेकी उहो माण्हू हलाए थो। मूंखे नथो लॻे त कोई माण्हू या कहिड़ो संगठ या कोई ॻठ हिन जग जूं समस्याऊं सुलझाए सघे थो। हिन अंतरिक्ष जो अधिकार किलनि खां टूंबियल हथनि में आहे, जेको सही वक़्त ते निर्णय खणंदो, मानी यीशु मसीह। मूंखे इहा हिकु ॻाल्हि ख़बर आहे जेकी रोमियो जे 8 अध्याय जे 28 वचन में लिखियलु आहे। असां ॼाणींदा आहियूं त जेके माण्हू परमेश्वर सां प्रेम रखंदा आहिनि हुननि लाइ सभु ॻाल्हियूं मिली करे भलाईअ खे उत्पन्न कंदियूं आहिनि, अर्थात हुननि ई जे लाइ जेका हुन जी इच्छा जे अनुसार सॾाया विया आहिनि। त हिते पौलुस विश्वास, प्रेम ऐं आशा खे गॾु आणियो आहे, जेको मसीही ज़िंदगीअ जा 3 काल आहिनि। विश्वास जो कमु जेको पुठियों हुन क्रूस खे ॾिसी जीवन में सुठा कम उत्पन्न थो करे। प्रेम जो परिश्रम जेको वर्तमान जो आधार ऐं उत्तेजना आहे, जंहिं मथां परमेश्वर जे संतान खे मसीह जी सेवा करणी आहे, ऐं आशा जी धीरता जेकी भविष्य में ॾिसे थी। मसीही अनुग्रहनि जो इहो छा त अद्भुत तर्क आहे। इहा हर विश्वासीअ जे ज़िंदगीअ जो जीवन चरित्र हुजणु खपे। इहो थिस्सलुनीका जे विश्वासियनि जे जीवन जो चरित्र हुयो ऐं आशा आहे त तव्हांजी कलीसिया जो बि इहो ई जीवन चरित्र आहे। अॼु असां हिते ई बीह रहंदासीं। ॿिए प्रोग्राम में तव्हां सां वरी सां मुलाक़ात थींदी। तेसि ताईं परमेश्वर पंहिंजे अनुग्रह सां तव्हांजी ज़िंदगी भरे छॾे। आमीन।